इस्लामाबाद फ़लस्तीन ख़ास तौर ते ग़ज़ा जी रवासियुनि सां यकजहती जे इज़हार लाइ जमायत इस्लामी ऐं वापारी तंज़ीमुनि जी हड़ताल जी सर ते मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। रावलपिंडी जे राजा बाज़ार, मरी रोड, सदर ऐं कमर्शियल मार्केट में दुकान बंदि आहिनि, जॾहिं त रोडनि ते ट्रैफ़िक न हुजण सबबि बराबरि आहे। ड्रग्स एंड केमिस्ट एसोसिएशन तरफ़ां बि हड़ताल कई पई वञे, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ बाज़ारनि में मेडिकल स्टोर बि बंदि आहिनि। पाकपतन ऐं भरपासे जे इलाइक़नि में वॾा कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। मरी में ग़ज़ा जी रवासियुनि सां यकजहती जे इज़हार लाइ मुकमल शटरबंद हड़ताल आहे। जमायत इस्लामी जी शटरबंद हड़ताल जी सर ते समूरा कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। माल रोड, कैंट मार्केट, पूरी मार्केट, अलियोट ऐं बेगवाड़ी मार्केट समूरा बाज़ार रोडनि ते ट्रांसपोर्ट बि घटि आहे। पेशावर में बि फ़लस्तीन सां यकजहती जे इज़हार लाइ शटरबंद हड़ताल सबबि किस्सा ख़्वानी बाज़ार, चौक यादगार, अशरफ रोड, चौक नासिर खान ऐं ख़ैबर बाज़ार में दुकान बंदि पियल आहिनि। अहम रोडनि ते नंढियूं वॾियूं मार्केटूं ऐं शॉपिंग मॉल्स बि बंदि पियल आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।